बुलड़ी शाह करीम तालके जो हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार हिन वक्त केतिरनि ई बुनियादी मसइलनि जो शिकार है। स्कूल में ॿारनि जे पीअण जे लाइ पाणी जो बंदोबस्तु कोन्हे, जंहिं करे ॿारड़ा पाणी पीअण लाइ प्राइमरी स्कूल में वञनि था, जॾहिं त स्कूल में बिजली न हुअण करे गर्मी जी मुंद में केतिरा ई ॿारड़ा गर्मी सबबु बेहोश थी वञनि। ॿी तरफ़ ताज़ो हुकूमत तरफ़ां स्कूल जी मरम्मत जो कमु पिणु शुरू करायो वियो आहे, पर पुराणनि कमरनि खे ढाहे उन जी जाइ ते नवनि ठहंदड़ कमरनि जो कमु सुस्ती सां हलण सबबु शागिर्द सख़्तु परेशान आहिनि। हिकिड़े क्लासरूम में ॿिनि क्लासनि जे ॿारनि खे विहारण सबबु ॿारनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। मसलो इहो आहे त हिते बिजली न आहे, जंहिं करे तमामु गर्मी थिए थी ऐं ॿार बेहोश थियो पवनि। ऐं ॿियो मसलो स्कूल में वाहिद मसलो ही आहे त असांजे स्कूल में बिजली कोन्हे, जंहिंजे करे ॿार बेहोश गर्मी जे करे बेहोश थियो वञनि था। ऐं ॿियो मसलो वाहिद ही आहे त पाणी जो बंदोबस्तु कोन्हे, जंहिं करे ॿार रिसेस में तमामु घणो परेशान थियनि था। ऐं टियों मसलो ही आहे त असांजे स्कूल जी मरम्मत थिए पई ऐं ॿार ॿिए स्कूल में वञण लाइ उते तमामु गर्मी आहे, उनजे करे ॿार तमामु परेशान थियो वञनि। उनजे करे असां हुकूमत खां घुर करियूं था त उन लाइ जल्द मरम्मत करायो वञे असांजे स्कूल। अब्दुर्रहीम कातियार हाई स्कूल जो शुमार सिंध जे बहितरीनु हाई स्कूलनि में थिए थो, जिते हिन स्कूल में हर रोज़ु ॾोरान इलाइक़नि खां 400 खां वधीक ॿारड़ा पढ़ण लाइ ईंदा आहिनि, पर स्कूल में बुनियादी सहूलियतूं न हुअण सबबु न सिर्फ़ शागिर्द बल्कि उस्ताद पिणु सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। वॾो मसइलो आहे कोन्हे, ॿियो त फर्नीचर आहे कोन्हे। शागिर्द जे करे तमामु जेके घणा 250 ॿार तंहिंमें 40-50 बेंचूं पूरा थी कोन था। जीअं त हाणे ॿारनि खे सख़्तु तकलीफ़ आहे त असांखे जेकॾहिं लाइट जो इंतज़ाम करे ॾिनो वञे स्कूल में, ऐं असां गवर्नमेंट सां इहा घुर कंदासीं त जेका नई बिल्डिंग ठहे पई उहा जल्द तयारु कराए ऐं ॿार जेके हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार अदबी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि जे हवाले सां बि पंहिंजी हिकु अलॻि हैसियत रखे थो। हिते हर साल मुख़्तलिफ़ मौक़नि ते तइलीमी सेमिनार, अदबी ऐं सक़ाफ़ती मेड़का थींदा रहनि था, जंहिंमें हिन स्कूल जा उस्ताद, आलम ऐं शागिर्द वॾे पैमाने ते हिसो वठंदा आहिनि। सिंध सरकार खे घुर्जे त अब्दुर्रहीम कातियार हाई स्कूल जी तारीख़ी हैसियत खे नज़र में रखंदे हिन स्कूल खे दरपेश मुख़्तलिफ़ मसइलनि खे फ़ौरी तौर ते हल करे त जीअं दर्स और तदरीस जो सालनि खां हलंदड़ हीअ अमर जारी ऐं सारी रही सघे। कैमरामैन ख़ादिम हुसैन कोरेज सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, सिंध TV न्यूज़, गवर्नमेंट हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार।